हिते तव्हां ॿई महफ़ूज़ आहियो। मुंहिंजे हूंदे तव्हांजो केरु वार बि विंगो नथो करे सघे, छो त मां दरियाव आहियां। दरिया ॿोड़े बि त तारे बि। तव्हां असांजी ज़िंदगी बचाए असां ते वॾो थोरो कयो आहे। जेकॾहिं असां तव्हांजे दर ते न लड़ी अचूं हा न त ॿई मारिया वञूं हा। हू तव्हांखे कॾहिं बि जीअरो कोन छॾींदा। हिते आहियो दरिया ख़ान वटि महफ़ूज़ आहियो। हितां खां ॿाहिरि वेंदो मारिया वेंदो, कोन बचंदो। असां शाम ताईं हिते आहियूं। राति असां अकबर ख़ान जे ॻोठु निकिरी वेंदासीं। जेकॾहिं उते पहुची वियासीं न त रावल ख़ान असांजो कुझु बिगाड़े कोन थो सघे। अकबर ख़ान चरिया थिया हो छा? अकबर ख़ान पंहिंजी धीअ ऐं ज़ाल खे न बचाए सघियो, तव्हां उन ॾे वेंदो? उन तरफ़ भली वञो, मूंखे को एतिराज़ कोन्हे, पर मां तव्हांखे दिलि सां सलाह थो ॾियां, जेसीं ताईं माहौल ठरे नथो ऐं रावल सां तव्हांजो ठाह नथो थिए, हिते ई रही पओ। हिते रहण सां मां तव्हांजी ज़िम्मेदारी खणां थो। तव्हांजो केरु वार बि विंगो न करे सघंदो। वधीक तव्हां ॿई पंहिंजी मर्ज़ीअ जा मालिक आहियो। तव्हांजे मथां को बि ज़ोर ज़बरदस्ती न आहे, छो त मां दरिया ख़ान आहियां। दरिया ॿोड़े बि त तारे बि। इहा ॻाल्हि सची आहे बाबा साईं। दिलावर ख़ान जे मथां हमिलो थियो आहे पर उहो बची वियो आहे। असां उन्हनि खे रावल मथां हमले जो चयो, उन्हनि वरी दिलावर मथां हमलो कयो, पर उहे हिन वक़्तु आहिनि किथे? पकी ख़बर कोन पई आहे भोतार, बाक़ी जांच कयूं था। जीअं ई ख़बर पई न तव्हांखे अची ॿुधाईंदुसि बाबर। ईअं थी सघे थो बाबा साईं त हुननि जो निशानो रावल ते हुजे ऐं गोली दिलावर खे लॻी वई हुजे। जल्द खां जल्द जांच कयो, उहे किथे आहिनि, उन्हनि खे हिते वठी अचो। उन्हनि जी हिफ़ाज़त करणु असांजो कमु आहे। ठीकु आहे बाबर साईं, मां वधि में वधि कोशिशि थो कयां। पंहिंजा माण्हू वठी उन्हनि खे हिफ़ाज़त में हिते वठी थो अचां। हिते बीहण खां बहितर आहे त उन्हनि जी जांच वञी कर। उहे ॿई आहिनि किथे? जल्द खां जल्द हिते वठी अचनि। इहे माण्हू असांखे अॻिते वठी कमु ईंदा। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।